अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली सन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल सादन लफ़्ज़नि में ऐं मुख़्तसिर रिव्यू। सिराज जो ही नाविल टेक्निक जे लिहाज़ खां 3 किताबनि ते मुश्तमिल ट्रियोलॉजी आहे। हिन नाविल जो पहिरियों किताब मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल 1988 ईस्वीअ में छपियो। ॿियो किताब तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल 1989 ईस्वीअ में छपियो ऐं टियों किताब मुंहिंजी दुनिया मर्ग तृष्णा 1990 ईस्वीअ में छपियो। उहे टेई किताब न्यू फील्ड्स छपिराया। उन्हनि टिनी किताबनि खे गॾे प्यासी धरती रमदा बादल जे नाले सां ही किताब ट्रियोलॉजी 2012 ईस्वीअ में बाग़ी एकेडमी शाया करायो। नावल जी शुरूआत में झोक शरीफ़ में शाह इनायत शहीद जे उन साल जे मिसाली मेड़े लॻण जो ज़िक्र कयो थो वञे, जंहिंमें जबलनि खां लही आयल नौजवान फसलनि जी कटाई यानी लाबारनि में मज़ूरीअ जे सांगे सां हिन इलाइक़े में अचे थो ऐं उहो बि मेलो ॾिसणु अचे थो, जिते इनकलाबी ऐं आदर्शी नौजवाननि जो बि हिकु स्टॉल लॻियल आहे, जिते उहे आज़ादीअ लाइ पंफलेट नंढड़ा किताबचा बि माण्हुनि में मुफ़्त विराइनि था ऐं उन्हनि मां हिकु नौजवान शाह इनायत शहीद सां कलोड़नि जे दौर में थियल जंगियुनि जो वॾे असराइते अंदाज़ में बयानु करे थो ऐं उन में शिकस्त खाधल हुकुमरान पोइ कीअं क़ुर पाक खे विच में आणे धोखे सां शाह शहीद खे ठाह लाइ ठठे में घुराए शहीद था कराए छॾीनि। उन मेड़े में ईंदड़ ॿियनि माण्हुनि सां गॾु हिन नौजवान ते बि उन नौजवान जे ॻाल्हियुनि जो तमामु घणो असरु थिए थो। उते मौजूदु उहे ॻाल्हियूं कंदड़ हिकु मास्तर सां हिन जी दोस्ती थी वञे थी ऐं उनखां हू सम्झ में न ईंदड़ सवालनि जा जवाब मालूम करे थो ऐं वरी ॿिए ॾींहुं अचण जो उन मास्तर सां वाइदो थो करे। ॿिए ॾींहुं जंहिं रस्ते तां हू मेड़े लाइ अचे थो उन ते हिकु ॾांद गाॾी हू ॾिसे थो ऐं जॾहिं उहा हिन खे वेझो अचे थी त हू ॾिसे थो त उन में कुझु औरतूं वेठल आहिनि। एतिरी देरि में साॻिए रस्ते ते उन तरह जे हिकु बदमाश वॾेरे जो जवानी ऐं पैसे जे मस्तीअ में मस्तु पुटु जीप ते अचे थो। गाॾीअ जे पोयां बीही जीप खे ज़ोर ज़ोर सां गरड़ गरड़ कराए थो ऐं हारुन सां पां पां थो करे, जंहिं ते ॾांद ट्राह खाई रस्ते खां हेठि आहर था कनि ऐं गाॾी वञी हिकु खॾ में थी किरे। गाॾीअ वारो ज़ख़्मी थी थो पए। ही नौजवान गाॾीअ वारे ऐं औरतुनि खे खॾ मां कढे थो, जंहिंमें गाॾीअ वारे जी मुखड़ीअ मां टिड़ी गुल थींदड़ भेण बि शामिलु आहे, जेका पिणु ज़ख़्मी थी पवे थी। नौजवान सभिनी खे गाॾीअ ते विहारे मेड़े में खणी थो अचे ऐं उते मौजूदु सरकारी डॉक्टर खे ॾेखारे मरहम पटी कराए वापसि थिए थो त वॾेरे जे टरड़े पुट वारी जीप ते नज़र थी पवेसि। उते वॾेरे जे पुट सां मुंहामारी थिएसि थी ऐं उन जी सुठी बेइज़ती थो करे। गाॾीअ वारे खे ॻोठ थो पहुचाए ऐं रस्ते में उन सां ॼाण सुञाण करे हिन खे पंहिंजो नालो नूर मोहम्मद नूरल थो ॿुधाए ऐं उन दौरान हिन जी भेण सां नेण बि अटकी था पवनिसि। हिननि ॿिन्हिनि जी गाॾीअ वारे ऐं नूरल जी दोस्ती थी वञे थी। गाॾीअ वारे जी भेण जो नालो महरू आहे। वॾेरो पंहिंजे पुट लाइ महरूअ जी संग जी घुर थो करे। इनकार ते महरूअ जे भाउ खे माराए महरूअ खे खणाए थो वञे। नूरल खे जॾहिं उहा ख़बर थी पवे त हू कंहिं तरह वॾेरे जे पुट ऐं उन जे हिकु बदमाश खे मारे महरूअ खे उन्हनि जे क़ैद मां कढी पाण सां वठी जबल ॾांहुं हलियो थो वञे। महरूअ मां नूरल खे हिकु पुटु थो ॼमे ऐं हू नूरल टीबीअ जो मरीज़ थी थो वञे। उतां जो वॾेरो हिन जे पुट खे गुम कराए ऐं पुट खे ॻोल्हे लही ॾियण जे बहाने महरूअ खे पंहिंजे घर जी बांदी थो बणाए। हिन वॾेरे जो पुटु जेको पढ़ियो लिखियो आहे, शहर में रहंदो आहे ऐं वॾेरे की सोच ऐं निज़ाम जे ख़िलाफ़ु आहे, ॻोठ थो अचे त महरूअ खे ॾिसी हू बि हुन ते आशिक़ थी थो पवे ऐं महरूअ जे नूरल ऐं पंहिंजे नंढपिण जे दोस्त अलू जेको पिणु टीबीअ जो मरीज़ आहे, ॿिन्हिनि खे शहर इलाज ख़ातिर सैनिटोरियम में दाख़िल थो कराए। वॾेरे जे पुट जो नालो अनवर आहे। अनवर पंहिंजी हवेलीअ में हिकु ॿी फुलारजंदड़ जवानी जंहिंजो नालो साइण आहे, जेका बानी तौरु संदन हवेलीअ में कमु कंदी आहे, उन सां तालुक़ु जुड़ी थो वञे। साइण खे पेटु थी पवंदो आहे। अनवर साइण जी शादी पंहिंजे दोस्त अलूअ जे नंढे भाउ सां पंहिंजे ख़र्च ते कराए थो ऐं उन ई ॾींहुं महरूअ खे भॼराए पंहिंजे शहर वारे बंगले ते रखंदो आहे, जंहिंजी ख़बर हिन जे पीउ खे न आहे। कुझु वक़्त खां पोइ महरूअ खे हिन मां हिकु धीउ ॼमंदी आहे, जंहिंजो नालो सोरठ रखियो वेंदो आहे ऐं साइण खे पुटु ॼमंदो आहे, जंहिंजो नालो अनवर अनू रखंदा आहिनि।
महरू मिसिस अनवर थी वेंदी आहे। नंढो अनवर जॾहिं वॾो थींदो आहे त हालात खां मजबूर थी हिकु मलंग मवालीअ खे क़तलु करे विझंदो आहे ऐं पंहिंजे हिकु दोस्त गुलूअ सां ॻोठु छॾे शहर भॼी ईंदो आहे ऐं उते कंहिं माफ़िया जे गैंग सां तालुक़ु थी वेंदो अथसि। कुझु अरसे खां पोइ ॻोठी ईंदो आहे त संदसि चाचो मरी वेंदो आहे ऐं पुलिस गुलूअ ऐं हिन जी ॻोल्हा में हूंदी आहे ऐं हीउ चाचीअ जी तदफ़ीन में शामिलु थियण खां बग़ैर राति जो ई वापसि शहर लाइ लारी अॾे ते अची वेहंदो आहे त हिकु कार वारो हिन खे लिफ्ट ॾींदो आहे जंहिंजो नालो सलीम आहे ऐं उहो बि हिकु लावारिस लाश खे शहर खां उन ॻोठ में शहर मां खणाए दफ़नाइण ख़ातिर ईंदो आहे, जेका लाश नूरल जी हूंदी आहे ऐं सलीम उन जो ई पुटु हूंदो आहे। पर वॾेरे जे अगवा कराइण खां पोइ हू हिकु प्रोफेसर रशीद खे मिलंदो आहे जेको हिन खे पुटु करे पालींदो आहे ऐं हू हिकु वॾो चित्रकार बणिजी वेंदो आहे। अनु ऐं सलीम दोस्त थी वेंदा आहिनि ऐं सलीम जी ठाहियल तस्वीरुनि जी हिकु निमाश में अनुअ जी महरू मिसिस अनवर ऐं सोरठ सां मुलाक़ात थींदी आहे। आख़िर में अनुअ जे बास जो इलेक्शन में प्रोफेसर रशीद सां मुक़ाबिलो थींदो आहे। अनु हिकु दफ़ो वरी पंहिंजे ॻोठु वेंदो आहे त संदसि पीउ मरी चुको हूंदो आहे ऐं हू माउ खे शहर वठी ईंदो आहे। उन खां अॻु अनुअ जो बास गुलूअ खे क़तलु कराए छॾींदो आहे। अनु माउ खे हिकु होटल ते छॾे पंहिंजी रिहाइश ते ईंदो आहे त ख़बर पवंदी अथसि त बास जा माण्हू सोरठ खे अगवा करे आया आहिनि जो मिस्टर अनवर प्रोफेसर जी इलेक्शन में माली मदद कंदो आहे। अनु उते मौजूदु बास जे सभिनी माण्हुनि खे क़तलु करे सोरठ खे आज़ादु कराए उनखे उन जे घर छॾींदो आहे जिते मिस्टर अनवर हिन खे चवंदो आहे मां तुंहिंजो उहो अहसान कीअं लाहियां। अनु मिस्टर अनवर खे ॿुधाईंदो आहे त मां जेकॾहिं वापसि न अचां त फलाणे होटल में मुंहिंजी माउ रहियल आहे, उनखे पाण वटि वठी अचिजो ऐं उन जो ख़्यालु रखिजो। अनु उतां जलसागाह पहुचंदो आहे जिते प्रोफेसर जो जलसो आहे ऐं बास प्रोफेसर खे क़तलु कराइणु चाहींदो आहे। अनु उते पहुची बास खे क़तलु कंदो आहे ऐं पुलिस हिन खे गिरफ़्तार कंदी आहे। अनुअ खे फांसीअ जी सज़ा थींदी आहे। मुलाक़ात लाइ हिन सां मिलणु हिन जी माउ ईंदी आहे जंहिंखे मिस्टर अनवर सहारो ॾियो वेठो ईंदो आहे। पोयां महरू सलीम ऐं सोरठ अची रहिया हूंदा आहिनि। अनु परे खां उन्हनि खे ॾिसी मुलाक़ात करण खां बग़ैर वापसि बैरक ॾांहुं हलियो वेंदो आहे। नावल जी सूंहं सोभिया, ॿोलीअ जी चाशनी, मिठास, मंज़र निगारी, मकालमा, तशबीहूं, इस्तिलाह, इस्तारा, चवणियूं ऐं पहाका ॼाणण ख़ातिर 512 सिफ़नि ते मुश्तमिल ही किताब पढ़ंदा या उन जूं ऑडियो कयल 55 क़िस्तूं ॿुधंदा त उमेदु अथमि घणो कुझु पिराईंदा ऐं परूड़ींदा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।